नमस्कार दोस्तों, द रीनोन्ड पोएट, प्ले राइटर ऐं एक्टर विलियम शेक्सपियर चयो आहे त ज़िंदगी हिकु रंगमंच आहे ऐं असां सभई हिन रंगमंच जा कलाकार आहियूं। असां अचूं था हिन रंगमंच ते पंहिंजे लाइ मुक़ररु थियल किरदार खे निभाइण लाइ ऐं रंगमंच जे कठपुतलियुनि वांगुरु कॾहिं खिली करे त कॾहिं रोई करे हली भी था वञूं। आदिकाल खां इंसान पंहिंजे मनोरंजन जे लाइ को न को तरीक़ो इख्तियार कंदो ई रहियो आहे ऐं रंगमंच भी अहिड़ो ई हिकिड़ो सुहिणो प्लेटफॉर्म आहे जंहिंजो सालनि खां एंटरटेनमेंट जे लाइ उपयोग थींदो रहियो आहे। डिक्शनरी मीनिंग जे हिसाब सां रंगमंच या थिएटर यानी अहिड़ी आउटडोर एरिया जिते कलाकार वैराइटीज़ ऑफ टॉपिक्स ते लाइव परफॉर्म कंदा आहिनि ऐं सराया भी वेंदा आहिनि। ऐं दोस्तों, ही परफॉर्मेंसिस ईदर डांस या नाटक जे रूप में थींदा आहिनि। पर दोस्तों, समय हलंदे टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट जे करे थिएटर खे टेलीविजन इंडस्ट्री ऐं फिल्म इंडस्ट्री थोड़ो ओवरटेक करे वरतो आहे। ऑल्दो देयर इज अ वास्ट फंडामेंटल डिफरेंस बिटवीन ऑल दीज थ्री फील्ड्स, पर ही सच आहे। नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीराणी तव्हां सभिनीनि जो GTPL जी सिंधी टीवीअ जे हिन एंडेवियर कला ऐं कलाकार सीज़न 2 जे 3rd एपिसोड में तहे दिल सां स्वागत थी कयां। ऐं दोस्तों, अॼु असां सां गॾु जेको कलाकार जेका शख्सियत मौजूद आहे हुननि जो नातो रंगमंच, टेलीविजन इंडस्ट्री ऐं फिल्म इंडस्ट्री टिनिनि सां रहियो आहे। रंगमंच तां पंहिंजे करियर जी शुरूआत करे हाणे हू फिल्म इंडस्ट्री में भी पंहिंजो योगदान ॾेई रहिया आहिनि। ऐं दोस्तों, रिमार्केबल ॻाल्हि त ही आहे, इन स्पाइट ऑफ बीइंग सिंधी हुननि अदर रीजनल लैंग्वेजिस में टेलीविजन, थिएटर ऐं फिल्म्स भी कयूं आहिनि। अहिड़ी मल्टी टैलेंटेड ऐं मल्टीलिंगुअल पर्सनैलिटी वारा एक्टर, वन ऑफ द फाइनेस्ट एक्टर श्री रतन रंगवाणी जी अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूद आहिनि। सर, तव्हांजो कला ऐं कलाकार जे मंच ते हार्दिक स्वागत आहे। सिंधी टीवी तमाम दर्शकन के रतन रंगवाणी जा जय झूलेलाल। दोस्तों, बुलंद आवाज, मैचो मैन जहिड़ी पर्सनैलिटी, तव्हांखे शायद ही लगी रहियो हूंदो त छा श्री रतन रंगवाणी जी सिंधी आहिनि। जी हाँ दोस्तों, श्री रतन रंगवाणी जी 100% सिंधी आहिनि ऐं बिज़नेसमैन शेठ श्री नथुमल रंगवाणी जी जा सुपुत्र आहिनि ऐं अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूद भी आहिनि। त छो न मुखातिब थियूं हुननि सां ऐं ॿुधूं हुननि खां ई हुननि जी सक्सेस जा कुछ यादगार इंस्टेंसेस। सर, तव्हांजो हिन मंच ते वरी स्वागत आहे। एपिसोड जी शुरुआत में ही हिकु वेरी कॉमन सवाल त तव्हांजी हिन ब्यूटिफुल प्रोफेशनल जर्नीअ जी शुरुआत कीअं ऐं किथां थी? पूजा जी, मुंहिंजी शुरुआत ड्रामा खां थी। जी। मुंहिंजो पहिरियों ड्रामा हो द्रौपदी जो सरकार, ओके, जेको गुजरात साहित्य परिषद में थियो हो। अच्छा। उन खां पोइ मां 3-4 प्ले कया, जी। पर मूंखे वधीक प्ले करण जो मौक़ो कोन मिलियो, ओके, छो त मुंहिंजे ड्रामा जे दौरान ई मूंखे फिल्मुनि जी ऑफर अचण लॻियूं जी। ऐं मां फिल्मुनि तरफ़ां प्रयाण कयो। ओके, त दिस मीन्स दैट तव्हांजे करियर जी शुरुआत गुजराती ड्रामे सां थी। जी। ओके, हिकु सवाल ही मां ज़रूर कंदसि त वाई गुजराती, वाई नॉट सिंधी? छा तॾहिं कोई सिंधी अपॉर्चुनिटी अवेलेबल कोन हुई या तव्हां प्रिफर कोन कई? एक्चुअली पूजा जी छा हो कि मां पहिरीं खां ई हिकु सिलेक्टेड कम जो चाहींदड़ हुउमि। जी। अगरि सिलेक्टेड कमु मिले थो त मां कंदुमि। ओके। मुंहिंजी शुरुआत 2009 खां थी। ओके, त 2009 खां पहिरीं मां सम्झा थो अहमदाबाद में जी। कोई अहिड़ो सिंधी प्लेटफॉर्म फिल्मूं न पई ठहनि या कोई अहिड़ा ड्रामा न पिया थियनि। जी। हाणे पर तमामु सुठी ॻाल्हि आहे, सुठी सुठी फिल्मूं अहमदाबाद में ठही रहियूं आहिनि, जी। सुठी सीरियलूं ठही रहियूं जी। आहिनि, सिंधी टीवी लॉन्च थी चुकी आहे। हाँ। त हाणे सभिनी खे उहो प्लेटफॉर्म मिली रहियो आहे। बिल्कुलु। सर, तव्हांजो ही गुजराती लैंग्वेज तरफ़ी झुकाव ॾिसी करे मां ही डेफिनेटली ॼाणणु चाहींदसि त तव्हांजी एजुकेशन कहिड़े मीडियम में थी आहे? गुजराती मीडियम। ओके। सर, रेगुलर स्टडीज़ जे अलावा छा तव्हां एक्टिंग जी प्रोफेशनल ट्रेनिंग भी वरिती आहे? जी न, पर एतिरो चवंदुमि कि फिल्मुनि तरफ़े हिकु प्यारु हो, जी। ॾिसणु वणंदियूं हुयूं, असांजे माउ पीउ खे बि शौक़ु हो। ओके, त पहिरीं खां ई हिकु फिल्मुनि प्रति लगाव हूंदो हो। ओके। अॼु उहो शौक़ु प्रोफेशन थी चुको आहे। सो दिस मीन्स ही गॉड गिफ्टेड टैलेंट आहे?
चई सघूं था पिया। ओके, ग्रेट। सर, सिंधीअ में तव्हां सभिनीनि खां पहिरियों कहिड़े ड्रामे में या कहिड़ी फिल्म में एक्ट कयो, एज इन योर डेब्यू इन सिंधी? सिंधी पहिरीं फिल्म मुंहिंजी हुई हसीन ज़िंदगी, जी, जेके मुंहिंजे अज़ीज़ दोस्त राज सुखाणी मूंखे ॾियारी हुई। ओके। जीअं तव्हां ॿुधायो त हसीन ज़िंदगी तव्हांजी डेब्यू सिंधी फिल्म आहे, जी त छा वाकई में ज़िंदगी हसीन आहे? पूजा जी, मां चवंदुमि कि हिकु पाणीअ जो गिलास आहे, हा, अधु भरियल आहे अधु ख़ाली आहे। जी हाणे उहो त ॾिसण वारे जो नज़रियो आहे, जी। कंहिंखे अधु गिलास ख़ाली लॻंदो ऐं कंहिंखे अधु गिलास भरियल लॻंदो, या पर मुंहिंजी पंहिंजी राय आहे जी। कि जी ज़िंदगी वाकई हसीन आहे। डेफिनेटली हर कंहिंजा अलॻि अलॻि पर्सपेक्टिव्स हूंदा आहिनि ज़िंदगीअ खे ॾिसण जा, एंड डेफिनेटली लाइफ इज़ ब्यूटिफुल। हसीन ज़िंदगी वाकई हिकु क़ाबिल तारीफ़ सिंधी फिल्म आहे। फाइनेस्ट डायरेक्शन, स्क्रीन प्ले, स्टार कास्ट, म्यूज़िक, ऐं हिन फिल्म में तव्हां हीरो जे डैड जो रोल अदा कयो आहे। त हिन रोल सां जुड़ियल कोई यादगार इंसिडेंट तव्हां असां सां गॾु शेयर करणु चाहींदा? जी, फिल्म तमामु सुठी हुई, जी। हिकु टीम वर्क हो सभिनी जो, जी, सभु दोस्तनि मिली करे फिल्म ठाही हुई। हा ऐं हिकु मज़ाक, जीअं फिल्म जो नालो हो हसीन ज़िंदगी, हा, इन ई असां खिलंदे खिलंदे ॻाल्हाईंदे मज़ाक मस्ती में ये फिल्म ठाही। ओके, पर फिल्म जो हिकु सीन हो, जंहिं सीन में मां हिकु सॉन्ग ॻाए रहियो आहियां झूलेलाल मंदर में, हथ में जोत ॿारे करे पंहिंजे पुट लाइ प्रार्थना करे रहियो आहियां। जी, उहो सीन करण महिल हथ में जोत ॿारी हुई हा। ऐं उहो सॉन्ग शूट थी रहियो हो। ओके। ओॾी महिल मूंखे जेको विते पियो, पर मुंहिंजा दोस्त उन जो पूरो मज़ो वठी रहिया हुआ। उहो ज़िंदगी में भुलिजंदुमि कोन। ओके। सर, हसीन ज़िंदगीअ जे अलावा तव्हां ॿी कोई सिंधी फिल्म भी कई आहे? जी, 2017 में मुंहिंजी हिकु फिल्म अची रही आहे, शहीद कंवर। ओके, हिन फिल्म में तव्हां कहिड़ो रोल अदा करे रहिया आहियो? पूजा जी, मां चवंदुमि कि मुंहिंजे कुझु जन्मनि जो, अॻिले पिछले जन्मनि जो कुझु सुठा कर्मनि जो कुझु फल हूंदो, जी जो अहिड़ो सुठो रोल मूंखे अदा करण जो मौक़ो मिलियो। जी, गोपाल राघाणी जेके डायरेक्टर आहिनि फिल्म जा, हाँ उन्हनि मूंखे अहिड़ो सुठो मौक़ो ॾिनो। जी, शहीद कंवर फिल्म में हाँ, मां भगत कंवरराम साहिब जो रोल अदा करे रहियो आहियां। वाह। भगत कंवरराम साहिब जो हिकिड़ो सुहिणो कलाम, नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, हू वन ऑफ माय फेवरेट कलाम जी। आहे। सर, सिंधी फिल्मनि जे अलावा तव्हां हिन इंडस्ट्रीअ खे ॿियो कहिड़ो योगदान ॾिनो आहे? हसीन ज़िंदगी फिल्म में स्क्रीन पे डायलॉग मां लिखिया हुआ। ओके, ऐं कुछ ही समय पहिरीं जी, खोखरा सिंधी पंचायत में हिकु फेस टू फेस सम्मेलन थियो, हाँ, जंहिंजी हिकु टीवी एड मां ठाही हुई, जंहिंजो अच्छा। डायरेक्शन बि मां कयो। ओके, ऐं रिसेंटली मां हिकु फिल्म लिखी रहियो आहियां, अच्छा। जंहिंजो नालो आहे न्याणी ही तुंहिंजो कहिड़ो नसीब। वाह। त हिन जो मतिलब तव्हां राइटिंग, प्रोडक्शन एंड डायरेक्शन ऑल दीज एक्टिविटीज़ में तव्हां इन्वॉल्वड आहियो? जी, ओके। सर, जॾहिं तव्हां जहिड़ी हिकु मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटी असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु हुजे त कुझु लाइव एक्ट त थियण ई घुरिजे। मां गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे तव्हांजो कोई बि हिकिड़ो फेवरेट सिंधी डायलॉग या रोल या सीन प्लीज़ एक्ट करे ॾेखारियो, डायलॉग या एनीथिंग दैट यू लाइक। मुंहिंजी हसीन ज़िंदगी जो हिकु डायलॉग हो, हाँ। जेको मां अवां समक्ष पेश करे रहियो आहियां। जी, ओ तही उहो ई घर आहे जंहिं घर जी छोकिरीअ ते मुंहिंजो छोकिरो मोहिजी पियो आहे, ऐं तूं शायदि उनजो पीउ आहीं, पर तुंहिंजी हालत ॾिसी करे मूंखे लॻे कोन थो कि तुंहिंजे घर में मुंहिंजे वेहण लाइ जे कोई कुर्सी बि हूंदी। तूं शायदि मूंखे सुञाणी कोन थो। मुंहिंजो नालो सेठ दौलतराम आहे, संस्कार एम्पायर जो मालिक आहियां। हिन शहर में जेके वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं आहिनि न, उहे सभु मुंहिंजियूं आहिनि, ऐं एतिरियूं वॾियूं कि तूं ॾिसण जी कोशिश तक करी न त तुंहिंजे सर जी टोपी उॾामी वञे। सम्झ पई आई? वाह, काबिल तारीफ़। सर, तव्हां असांखे तव्हांजी अपकमिंग फिल्म शहीद कंवर जे बारे में प्लीज़ कुझु ॿुधायो। शहीद कंवर फिल्म राइटर जेके आहिनि स्वर्गवासी श्री गोवर्धन भारती। जी बहितरीन स्क्रिप्ट, बहितरीन डायरेक्शन, बहितरीन लोकेशन। जी मां फिल्म जी वधीक तारीफ़ त न कंदुमि, जी पर अचण वारो वक़्तु उहा फिल्म जी गवाही ॾींदो कि हीअ फिल्म छा आहे। जी, ऐं भगत साहिब त पंहिंजो पाण में हिकु महान शख़्सियत आहिनि, बिल्कुलु। उन्हनि जो रोल मूंखे अदा करण जो मौक़ो मिलियो जी त मां पंहिंजो पाण खे ख़ुशनसीब थो सम्झां। जी, गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे हिन फिल्म जो कोई हिकिड़ो प्लीज़ सीन एक्ट करे ॾेखारियो। हिन फिल्म में काफ़ी सुठा डायलॉग हुआ, जी पर जेको डायलॉग मुंहिंजे दिलि खे छुई वियो उहो अॼु मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। सिंध में
हुलड़ थी रहिया आहिनि, दंगा थी रहिया आहिनि, ऐं भगत साहिब जा कुझु यार दोस्त साईं रोड़ाराम सभु उन्हनि खे सम्झाए रहिया आहिनि कि साईं तव्हां भगत करण न वञो, तव्हांजी जान जो जोखम आहे, ऐं कुझु माण्हुनि तव्हांखे मारण जो प्लान कयो आहे, ऐं थी सघे त बंदूक जो परवानो वठो ऐं साण बंदूक रखो। त उन वक़्तु भगत साहिब उन्हनि खे चवनि था, अरे वाह, जंहिं कंवर पंहिंजे हथ में हल्को लकुण कोन खयो सो हाणे बंदूक खणी छा कंदो? अबा, हीअ हयाती अलाह जी अमानत आहे, ॾियण वारो बि पाण ऐं वठण वारो बि पाण। जेको ललाट में लिखियल आहे सो अवसि थींदो। मां भगत करण अवसि वेंदुमि, मूंखे रोकियो न, रोकियो न। वाह सर, डेफिनेटली तव्हां हिकु वर्सेटाइल एक्टर आहियो। ऐं हाणे हिकिड़ो डिफरेंट सवाल, ही सवाल इज़ लाइक अ पेटेंट ऑफ कलाएं कलाकार सीज़न 2, जंहिंजो आंसर तव्हांखे मूंखे सिर्फ़ 5 वर्ड्स में ॾियणो आहे। त मुंहिंजो सवाल आहे त हू इज़ रतन रंगवाणी। रतन रंगवाणी केरु आहिनि इन 5 वर्ड्स? सभ खां पहिरीं त रतन रंगवाणी हिकु सिंधी आहे जी। रही ॻाल्हि 5 अखर में ॾियण जी, जी एक्टर। जी बिल्कुलु। सर, तव्हां सिंधी लैंग्वेज जे अलावा ॿियनि कहिड़ियुनि लैंग्वेजिस में थिएटर, टेलीविज़न ऐं फिल्म्स कयूं आहिनि? सिंधी जे अलावा मां गुजराती फिल्मूं कयूं आहिनि, जी हिंदी सीरियलूं कयूं आहिनि। जी। हिकु फिल्म हुई जान तेरे नाम जेका भोजपुरी में हुई। ओके। हिकु हॉलीवुड जी फिल्म आहे द अमेरिकन गांधी जी। जेका हाणे 2017 में रिलीज़ थींदी। ग्रेट। उन खां सवाइ हिकु तेलुगु ऐं हिकु मराठी में मुंहिंजी एड फिल्म बि आहे। ओके सर, तव्हांजे अपकमिंग प्रोजेक्ट्स जे बारे में तव्हां असांखे प्लीज़ कुझु डिटेल में ॿुधाईंदा? 2017 में जी। मुंहिंजी 7 फिल्मूं अची रहियूं आहिनि, जंहिंमां 5 गुजराती आहिनि। वाह। 5 गुजरातियुनि मां 2 अर्बन मूवी आहिनि, ओके। जंहिंजा नाला आहिनि टेंशन थी गयो ऐं कैश ऑन डिलीवरी। ओके। और 2 फिल्मूं रूरल आहिनि, जंहिंजो नालो आहे ए मास्तरानी, लायन ऑफ गुजरात जी। ऐं लोहिनी सगाई। अरे वाह। ऐं हिकु फिल्म आहे सिंधी जी, शहीद कंवर, ऐं हिकु फिल्म आहे हिंदी जंहिंजो नालो आहे राम रतन, जी। जंहिंजी हीरोइन आहे डेज़ी शाह, सतीश कौशिक, अहिड़ा वग़ैरह ख्यातनाम कलाकार आहिनि। वाह। दर्शक मित्रों, मां हिते तव्हांखे ही ज़रूर ॿुधाइण चाहींदसि त रिसेंटली ट्रांस मीडिया अवार्ड्स में श्री रतन रंगवाणी जीअ खे बेस्ट सपोर्टिंग एक्टर मेल जो अवार्ड भी इनायत थियो आहे फॉर द सीरियल संकल्प, जेका डीडी गिरनार ते रिले थींदी आहे। मेनी मेनी कंग्रेचुलेशन सर तव्हांखे। ऐं सर, हाणे तव्हां सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ खे कुझु वक़्त खां पंहिंजो योगदान ॾेई रहिया आहियो, त सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ जो फ्यूचर तव्हांखे छा थो ॾिसण अचे? पूजा जी, सच हमेशा कड़वो हूंदो आहे, जी। पर हक़ीक़त इहा बि आहे कि असांजी सिंधियत ऐं सिंधी फिल्म इंडस्ट्री जी हालत कुझु ख़ासि कोन्हे। पर हा, इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे कि पंहिंजा सिंधी भाउर जी जान लॻाए रहिया आहिनि, कोशिशि करे रहिया आहिनि, सुठी फिल्मूं, सुठी ड्रामा ऐं सुठा सुठा प्रोग्राम ठाहे रहिया आहिनि, सुठा नॉवेल लिखी रहिया आहिनि। त उन सभिनी खे मां सलाम थो कयां। जी सर, ही हिकु सवाल मां ही तव्हां खां ज़रूर ॼाणणु चाहींदसि त सिंधीअ में छा ड्रामास परफॉर्म करण जो ट्रेंड कोन हुयो या घटिजी वियो आहे? एंड व्हाट इज द रीज़न इन बिहाइंड दिस? सिंधी ड्रामा पहिरीं बि काफ़ी सुठा थींदा हुआ, जी। हाणे बि सुठा थी रहिया आहिनि, जी। पर ॻाल्हि आहे हिकु मातृभाषा खे प्रेम करण जी। जी। मां सम्झा थो किथे न किथे कमी आहे पाण सिंधियुनि में सिंधी मातृभाषा खे प्रेम करण जी। अॼु पाण बाहुबली, रईस जहिड़ी फिल्मूं टाइम कढी करे पंहिंजी फैमिलीअ खे थिएटर ताईं वठी वञूं था पिया, जी। त छा पंहिंजो फर्ज़ न आहे कि सिंधी ड्रामा पंहिंजे ॿारनि खे ॾेखारियूं, सिंधी फिल्मूं पंहिंजे ॿारनि खे ॾेखारियूं? बिल्कुलु। त सिंधी दर्शकनि खे सपोर्ट जे बिना इहा ॻाल्हि मुमकिन कोन्हे। जी बिल्कुलु। सर, हूअं त ही कन्वर्सेशन्स नेवर एंडिंग आहिनि, पर वक़्त जी पाबंदीअ जे करे एंड में मां तव्हां खां ही ज़रूर पुछणु चाहींदसि त अॼुकल्ह सिंधियत खे बचाइण जा, सिंधियत खे प्रिज़र्व करण जा जेके ऐं जहिड़ा भी एफर्ट्स थी रहिया आहिनि, छा हू इनफ आहिनि? थी रहियूं आहिनि, काफ़ी कोशिशूं थी रहियूं आहिनि, जी। पर मुंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे जी कि किथे न किथे कमी आहे। पहिरीं कमी इहा आहे कि मातृभाषा जो प्रेम, जीअं मां तव्हांखे अॻु में बि चयो, त जंहिंजी शुरूआत ॿिए किथां न पर पाण खे पंहिंजे घरां ई करणी पवंदी। जी। पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ॻाल्हाइणो आहे, उन्हनि खे वाक़िफ़ु करिणो आहे पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी संस्कृति सां, पंहिंजे तामनि सां, रोटियुनि सां, पहिरावे सां। ऐं ॿी ॻाल्हि जेका मूंखे ख़ासि माना कमी लॻी रही थी,
कॾहिं प्रादेशिक भाषाउनि में जेके फिल्मूं ठहनि थियूं जी उन्हनि खे गवर्नमेंट तरफ़ां सब्सिडी ऐं प्रोत्साहन मिली रहनि था जी त पंहिंजी सिंधी भाषा में छो नथा मिलनि पिया त जेके पंहिंजा मिनिस्ट्री लेवल ते सिंधी भाउर भेनरूं आहिनि मुंहिंजी गुज़ारिश आहे त उहे कोशिशि कनि कि असां सिंधी प्रोग्रामनि लाइ सिंधी फिल्मुनि लाइ सब्सिडी जी जोगवाई कनि। जी सर, सिंधी यंगस्टर्स खे सिंधियत में कुछ खास इंटरेस्ट कोन्हे त हुननि जे लाइ तव्हां कुछ स्पेसिफिक मैसेज ॾियणु चाहींदा? ज़रूरु ॾियणु चाहींदुमि। जी मां नई जनरेशन खे ऐं सिंधी जेके अॼु युवा पीढ़ी आहे जी उन्हनि खे हिकु ॻाल्हि चवणु चाहींदुमि कि उहो ई सिंधी कल्चर आहे, हीअ उहा ई सिंधी ॿोली आहे जी जंहिंजे लाइ असांजे वॾनि पीउ ॾाॾनि पंहिंजी ज़िंदगी भर जी जायूं जॻहियूं दौलत इएं तक कि पंहिंजो प्यारो वतन सिंध छॾे करे हिंदुस्तान में आया। जी ऐं हिंदुस्तान में जंहिं वक़्तु उन्हनि क़दम रखियो तंहिं वक़्तु न पेट में अनाज हो न जेब में कुझु पैसो हो, साण हुई त सिर्फ़ु हिकु शइ पंहिंजी सिंधियत पंहिंजी ॿोली। त छा पाण एतिरा नाक़ाबिल आहियूं उनखे संभाले कोन था सघूं पिया? जी बिल्कुलु। सर, तव्हांजो प्रेशियस टाइम कढी करे असांजे स्टूडियो में पधारिया ऐं असां सां गॾु तव्हांजा एक्सपीरियंसिस शेयर कया। थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच। सर, मां गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे तव्हांजी कोई फेवरेट गुजराती फिल्म जो भी हिकिड़ो सीन या हिकिड़ो डायलॉग या एनी कैरेक्टर दैट यू लाइक प्लीज इनैक्ट करे ॾेखारियो। गुजराती तुझा 4 ચોપડી ભણીને તારા બાપને ગરમી બતાવે છે ને, એ ગરમીથી તો તારા બાપની એટલે કે આ કરશન પટેલની બીડી પણ નહીં સળગે। જા જઈને ગામમાં પૂછ કે હું કોણ, તો જવાબ આપવાના બદલે તને કોઈ અવળા હાથ નહીં આપશે। જો ભાઈ, તું જે કમાવીને ઘરમાં લાવે છે ને એના કરતા વધારે તો આપણા ઘરની ગાય ભેંસ દૂધ આપે છે। આ ઘરમાં રહેવું હોય ને તો જેમ હું કહું એમ જ રહેવું પડશે। હું કહું રાત એટલે રાત ને દિવસ કહું તો દિવસ। ફાવે તો રહેવાનું, નહીં તો ચાલતી પકડ। જો જઈને ગામમાં પગ મૂક એટલે તને સમજાય કે જ્યારે બાપનો માથે હાથ નથી હોતો ને તો આ માથાના વાળ ખરતા પણ વાર નથી લાગતી। જા હવે, ખેતર જવાનું મોડું થાય છે। वाह सर, ये असांजी खुशनसीबी आहे त तव्हां अॼु असां सां गॾु हिते आहियो। दोस्तों, प्रोग्राम समाप्त कंदे कंदे मां हर सिंधीअ खे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण, सिंधियत के प्रिजर्व करण असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। पर सिर्फ सिंधी बोली अमर रहे चवण सां सिंधियत कोन प्रिजर्व थींदी। अचो त मिली करे कुछ अहिड़ा प्लेटफॉर्म्स क्रिएट कयूं जिते हुजनि सिर्फ सिंधी ऐं सिंधियत। अचो, लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत। तव्हांखे असांजो ही प्रोग्राम कीअं लॻो ॼाणण जो इंतज़ार रहंदो। तव्हांजा फीडबैक्स असांखे ईमेल था करे सघो हिननि ईमेल आईडीज़ ते sindhi@gtpl.net, sindhitv@yahoo.com। तव्हांजा फीडबैक्स असांखे व्हाट्सएप भी था करे सघो हिन नंबर ते 8849423398। हिन प्रोग्राम जो सिलसिलो हीअं ई हलंदो रहंदो ऐं तव्हां सां ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात थींदी हिकिड़े नए कलाकार सां। तेसिताईं इजाज़त ॾियो। नमस्कार।